रतोदेरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकजी सदर MPA फरियाल तालपुर रतोदेरो पहुंची गोट तैब में कायम कयल गवर्नमेंट डिस्पेंसरी जो इफ्तिताह कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर यूनुस सुमरो खान जी। यूनुस, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी औरत विंग जी अगवान MPA फरियाल तालपुर रतोदरो भरिसां ॻोठ तैयब पहुची ॻोठाणनि जी सहूलत लाइ क़ाइम कयल गवर्नमेंट डिस्पेंसरी जो इफ्तिताह कयो, जॾहिं त हिन ॻोठ जुमा आगम में PP अगवान रतोदरो जे अॻूणे तालका सदर खान बहादुर गुलाम मुस्तफ़ा अगम जे लाॾाणे ते संदसि जे पोयरनि सां फातिहा ख़्वानी करे उज़ुर ख़्वाही कई ऐं मरहूम जे बुलंद दर्जात लाइ दुआ पिणु घुरी। उन मौक़े ते संदसि सां गॾु गुलाम मुस्तफ़ा लगारी, MNA खुर्शीद अहमद जुनेजो, चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणो एजाज़ अहमद लगारी, अॻूणी MNA आपा नसीमा चन्नो ऐं सरदार आगा अली नवाज़ खान जलबानी ऐं ॿिया संदसि सां गॾु हुआ। जी यूनुस, तव्हांजी महिरबानी।